जी त नाले गुलाम मुर्तज़ा लगारी कल खां वठी सोशल मीडिया ज़रिए असां भाइरनि हर एक नाले गुलाम अकबर, गुलाम मुस्तफ़ा लगारी ऐं मूं मथां हिकिड़ी औरत तरफ़ां हिकिड़ी वीडियो वायरल कई वई आहे ऐं उन में हूअ औरत चवे थी त मूंखे माना हिन ॿाहिरनि मां जान जो ख़तरो आहे ऐं इन औरत सां असांजो को बि तालुक़ु कोन्हे, को बि वास्तो कोन्हे। ऐं असल जेको सो वाटर कोरस जो मसलो आहे जेको गैर कानूनी नाले अब्दुल्ला पुट मोहम्मद बचल लगारी सर्वे ज़मीन मां निकिरंदड़ हो जेको गैर कानूनी वाटर हो, जंहिंजा सीशन ऐं सिविल कोर्ट भी जेको सो गैर कानूनी करार ॾिनो, जंहिंखां पोइ 2 महीना अॻु उहो वाटर कोरस इरिगेशन डिपार्टमेंट तरफ़ां बंदि करायो वियो, जंहिंमें मुखालिफ़ धुर 2 दफ़ा हथियारनि जे ज़ोर ते हमिलो करे अब्दुल्ला लगारी जा माण्हू 16 माण्हू ज़ख़्मी कया हुआ, जंहिंजो अहिड़ो FIR टंडो गुलाम हैदर थाणे ते बि आहे ऐं इहो मसइलो कोर्ट में हलंदड़ आहे। ऐं इन जो वाटर कोर्स जेको गैर कानूनी आहे इन जे ख़िलाफ़ पटिशन हाई कोर्ट हैदराबाद में बि दाख़िल थी वई आहे ऐं उनखां पोइ ॻोल्हाइण जी कोशिश जे लाइ हाणे कूड़ा हिकिड़ा बयान जेको औरत जे तरफ़ां ॾियारे असांजी साख खे मुतासिर कयो वियो आहे ऐं DIG हैदराबाद SSP टंडो मोहम्मद खान ऐं ॿियनि वस वारनि खे अपील थो कयां त इन मामले जी जांच करे असांखे तोहफ़स फ़राहम कयो वञे ऐं जेको हिन में मुख्य किरदारु आहे, जेको एजुकेशन जो मास्तर आहे शौकत लगारी, उहो उन जो किरदारु आहे मास्तर आहे ऐं उहो हर साल फसाद कराइणु चाहे थो ऐं जेको तो उन जे ख़िलाफ़ कानूनी एक्शन खयो वञे ऐं एजुकेशन डिपार्टमेंट खे बि अपील थो करियां त उनखे रोकियो वञे। उहो सोशल मीडिया ते हिकिड़ो गंद पियो पखेड़े, माण्हुनि में फसाद कराइणु चाहे थो, उनखे बराए महिरबानी रोकियो वञे।